Welcome to Sin Software Studio. This is Sal Chandio. So अॼु असां एक्सेल जा जेके वधीक शयूं रहियल आहिनि उन्हनि जे बारे में सिखंदासीं। होप त असांजे वीडियोज़ मां तव्हां बिल्कुलु फ़ाइदो वठो था ऐं वठंदा रहंदा, छो त ही तव्हांजे ऑफिस जो जेको बि कमु हूंदो आहे उहो एक्सेल जो हुजे, MS ऑफिस हुजे या सॼी MS वर्ड जो हुजे, उहो सॼो असां कोशिशि कंदासीं त तव्हांखे ईज़ी तरीक़े सां सम्झ में अचे। सो लेट्स सी त उन में अॻिते कहिड़ा फार्मूला आहिनि, असां उहे सिखंदासीं। अगरि असांजा वीडियोज़ तव्हांखे सम्झ में था अचनि त महिरबानी करे पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो, जीअं उहे बि इन मां फ़ाइदो वठनि, छो त ही ऑफिस जो जेको बि कमु हूंदो आहे उन्हनि सभिनि में असां इस्तेमालु कंदा आहियूं। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं बेल आइकन ते क्लिक कयो, जीअं असां जॾहिं बि को न्यू वीडियो अपलोड कयूं जीअं सभ खां पहिरियां तव्हां वटि पहुचे। लेट्स सी उन में असांजूं ॿियूं कहिड़ियूं शयूं सिखूं था। सो अॼु असां सिखंदासीं त जेकॾहिं असां टेबल था ठाहियूं, खोड़ा था ठाहियूं, यानी कि टेबल ठाहिणु चाहियूं त असां कीअं ठाहींदा आहियूं। जीअं प्रीवियस वीडियोज़ में असां टेबल ठाहे या असां नंबरिंग एरे ठाहीसीं त असां सिलेक्ट करे असां जस्ट हिन खे कार्नर खां वठी ईंदासीं त 10 थी वेंदा। हुन खां पोइ अगरि असां हिन खे को बि फॉर एग्ज़ाम्पल 2 जी टेबल था ठाहियूं त असां हिन खे 2 खे जस्ट असां हेठि छिके ईंदासीं त 2 ई अची वेंदा। उन खां पोइ असां फॉर एग्ज़ाम्पल जेके वैल्यू आहे, जेको हिते असां फार्मूला अप्लाईंदासीं, हिते असां छा कंदासीं त इज़ इक्वल सम लिखंदासीं, ब्रैकेट स्टार्ट, असां 1 खणंदासीं, मल्टीप्लिकेशन जी सिंबल ॾींदासीं ऐं 2 खणंदासीं, ब्रैकेट ओवर कंदासीं, एंटर कंदासीं। हीअं असां छा कंदासीं, हर हिक ते अलॻि अलॻि करणु वञूं त बहितर आहे असां छा कंदासीं, 2 खां वठी असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन खे कार्नर खां हेठि छिके ईंदासीं, असांजी टेबल पाण राति ठही वेंदी। ही त जस्ट असांजो छा थी वियो त असां टेबल जे थ्रू असां रुगो ठाहियोसीं। असां फॉर एग्ज़ाम्पल टेबल असां हिते 6 था ॾियूं त हिते 6 त हिन जो थियो, असां जस्ट छा कंदासीं, हिन खे कार्नर खां छिके ईंदासीं, टेबल ॾिसो 6 जी सॼी उहा ठही वई। मीन्स के अगरि असां टेबल ठाहिणु चाहियूं था त असां ईअं ठाहे सघूं था विद दी हेल्प ऑफ हिन जी मदद सां। ठीकु आहे, इन मां मुराद इहो थियो त असां हिन जी मदद सां असां सॼी टेबल जेका हुई उहा असां जेका सिखूं पिया उन जे बारे में। हिकु ॿियो तरीक़ो हूंदो आहे त अगरि ॾिसो टेबल चेंज था कयूं, 7 था ॾियूं त चेंज हिते थो थिए, असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन खे वरी हेठि छिकणो थो पए त हेॾे थो अचे। असां था चऊं इहे बार बार हेॾा नंबरिंग जेका आहे उहा चेंज न कयूं, उन जे लाइ असां छा कंदासीं, हिकु रो छॾे, ठीकु आहे, असां चऊं था त जस्ट असां हिते नंबर चेंज कयूं त हीउ सॼो ऑटोमेटिकली चेंज थी वञे सॼी टेबल। पोइ असां छा कंदासीं, हिकु ई रो छॾे असां हिन मथां खां, ठीकु आहे, हिन खे फॉर एग्ज़ाम्पल असां को बि कलर ॾेई था छॾियूं। फॉर एग्ज़ाम्पल असां हिन खे ही कलर था ॾेई छॾियूं। असां छा कंदासीं, हिन ते अची करे इज़ इक्वल लिखंदासीं, इज़ इक्वल सम ब्रैकेट स्टार्ट। असां ही जेको मथियों आहे जेको सेल आहे उहो हिकु असांखे लाज़मी आहे त हिकु जेका रो आहे उहा असांखे ख़ाली छॾणी आहे। जीअं ॾिसो हिते असां ही ख़ाली छॾी आहे, ब्रैकेट ओवर कंदासीं, एंटर कंदासीं, ॾिसो 0। हाणे जेके बि मथियां हूंदा उन्हनि खे असां खणंदा वेंदासीं। इज़ इक्वल सम असां मथियों कयोसीं, ॾिसो पहिरियों मथियां कयोसीं, हाणे हिन जे मथां ब्रैकेट ओवर, एंटर, इज़ इक्वल सम ब्रैकेट स्टार्ट, हिन जे मथियां वारो सेल खणंदासीं, ब्रैकेट ओवर, एंटर, इज़ इक्वल सम ब्रैकेट स्टार्ट, असां मथियों खणंदासीं, ब्रैकेट ओवर, एंटर, इज़ इक्वल सम ब्रैकेट स्टार्ट, असां मथियों खणंदासीं, ब्रैकेट ओवर, एंटर, इज़ इक्वल सम ब्रैकेट स्टार्ट, ब्रैकेट ओवर, एंटर। साॻियो ई तरीक़ो असां उहो अपनाईंदा वेंदासीं त असांजी जेको वैल्यू आहे उहो मथां सां ईअं चई सघूं था असां कॉन्केटिनेट था कयूं मथे वैल्यू खां हेठे वैल्यू सां। ॾिसो इज़ इक्वल सम ब्रैकेट स्टार्ट, मथे वैल्यू खयोंसीं, ब्रैकेट ओवर, एंटर, इज़ इक्वल सम ब्रैकेट ओवर स्टार्ट, मथे वैल्यू खयोंसीं, ब्रैकेट ओवर, एंटर। ॾिसो सभु वैल्यू अची वियो। हाणे असां जस्ट को बि वैल्यू हिते ॾींदासीं, असां हेॾे कंदासीं, ॾिसो टेबल पाण मुराद ठही वई। असां जस्ट छा कयोसीं, हिते 3 ॾिनोसीं त असांजे पाण मुराद ॾिसो टेबल उहा चेंज थी वेंदी पाण मुराद। जेका बि असांजी वैल्यू हूंदी उहा वैल्यू पाण मुराद जेका असां ॾियूंसि था उहा चेंज थींदी थी वञे। इन मुराद आहे त असां टेबल पंहिंजी जॾहिं बि असां को बि वैल्यू ठाहिणु चाहियूं, फॉर एग्ज़ाम्पल 13 जी टेबल, 13 जी टेबल, असांजी ॾिसो 13 जी टेबल जेका बि रखणु चाहियूं असां हिन जी मदद सां टेबल ठाहे सघूं था। अगरि असां हिते डेट एंड टाइम ॾियणु चाहियूं त असां छा कंदासीं, डेट लिखंदासीं, ब्रैकेट स्टार्ट, असां ईयर हुजे फॉर एग्ज़ाम्पल कहिड़ो बि हुजे, फॉर एग्ज़ाम्पल 12 ॾिनोसीं, उन खां पोइ 2 मंथ ॾिनोसीं, डे ॾिनोसीं 13,
ब्रैकेट ओवर एंटर तव्हांजी उहा टेबल अची वेंदी पर असां चऊं था त हीउ सॼो पाण अची वञे पोइ असां छा कंदासीं नाउ लिखंदासीं ब्रैकेट ओवर ब्रैकेट ओ स्टार्ट एंड ओवर कंदासीं त असांजो डेट एंड टाइम सॼो पाण मुराद अची वेंदो मीन्स कि असांजो डेट एंड टाइम हिन सां पाण मुराद अची वेंदो उन खां पोइ अगरि असां लिखियो आहे फॉर एग्ज़ाम्पल ॿिनि शयुनि खे मिलायूं था फॉर एग्ज़ाम्पल असां लिखियो आहे कंबर लिखियो आहे ऐं हेॾां लिखियो आहे असां अली खान या अली लिखियो आहे ठीकु आहे असां छा कयो आहे हिन ॿिन्हिनि खे कॉन्केटिनेट कीअं कयूं ॿिन्हिनि खे मिलायूं कीअं इज़ इक्वल असां लिखंदासीं छा कॉन्केटिनेट लिखंदासीं ब्रैकेट ओवर असां टेक्स्ट कहिड़ी खयोंसीं अली खयोंसीं कामा अनोसीं ऐं सॉरी कंबर खयोंसीं अली खणंदासीं ब्रैकेट ओवर एंटर ॾिसो कंबर अली खान उहो पाण मुराद मिली वेंदो ईअं असां उन्हनि खे रखी सघूं था ॿिन्हिनि जी मदद सां त असां हिननि खे हेठि रखणु चाहियूं या असां रखणु चाहियूं उहो असां ते डिपेंड थो करे अगरि असां हिननि सभिनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हीअ टैक्स ॾियणु चाहियूं फॉर एग्ज़ाम्पल हीअ सॼी डेट अची वञे त असां छिकींदासीं हीअं ॾिसो उहा डेट असां हिननि खे मथे करणु चाहियूं त असांजी मथे उहे हली वेंदी उहा मीन्स की असां उन्हनि खे ॾेई सघूं था हिकु हंधि खां ॿिए हंधि जी मदद सां अगरि असांजो वीडियो तव्हांखे सम्झ में आयो हुजे प्लीज़ पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो थैंक यू फॉर वॉचिंग